साथियों, अॼु तव्हांखे मिलायां थी मां हिकु अहिड़ी शख़्सियत सां जेको हिन उमिरि में बि लिखी रहियो आहे ऐं इनाम हासिलु कया अथई साहित्य अकादमी जा। बिल्कुलु तव्हां सही सुञातो, दादा लाल होचंदानी सां, जिन ताज़ो हिकिड़ो ॿारनि लाइ इनाम खटियो आहे ऐं काफ़ी सालनि खां लिखी रहिया आहिनि। अॼु हुन खां ॿुधंदासीं त तेज क़ाबिल ऐं हू पाण गॾिजी करे कीअं सिंधीअ जा क्लासिस हलाईंदा हुआ। अचो त मिलायूं तव्हांखे। दादा जय झूलेलाल। जय झूलेलाल। मूंखे तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी पई थिए। असीं सिंधी ॿोली खे अॻिते वधाइण जा क्लासिस शुरू करण वारा आहियूं, त इन जे लाइ मूं आई आहियां हिते आदिपुर में, ख़ासि तव्हां सां ज़रूरु मिलां। त तव्हां असांखे ॿुधायो त तव्हां ऐं तेज क़ाबिल गॾिजी करे सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण जूं कहिड़ियूं कहिड़ियूं कोशिशूं कयूं हुयूं? तव्हांजे असांजे घर अचण जूं तव्हांखे लख लख वाधायूं। महिरबानी। वेलकम था कयूं जो तव्हां असांखे इन लाइक़ु सम्झी तव्हां असां वटि आया आहियो, उन लाइ वरी धन्यवाद। महिरबानी। हाणे दादा इहो ॿुधायो त तव्हां कहिड़े साल खां वठी इहे क्लासिस कीअं शुरू कया ऐं इन में तव्हां कहिड़े नमूने सां सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण जी मुमकिन कोशिशि कई? कहिड़ा किताब हुआ? केरु केरु गॾु हो तव्हां सां? इहो सुवालु लॻभॻि 40 साल अॻु जो आहे। तेज क़ाबिल मां गहरा दोस्त हुआसीं साहित्य में। ओके। साहित्य में मूंखे अॻियां आणण वारो तेज क़ाबिल हो। गुजरात साहित्य अकादमी जा जेके प्रोग्राम थींदा तेज क़ाबिल खे घुराईंदा ऐं पोइ उहो मूंखे पाण सां गॾु वठी आयो। अहिड़े नमूने साहित्य में त मां हुउसि तॾहिं मां 20 सालनि जो हुउसि, तॾहिं मां पहिरीं कहाणी लिखी हुई, उहा जेका पहिरीं कहाणी 1960 में छपी ऐं 1963 में मूं पंहिंजो पहिरियों कहाणी जो किताबु छपायो। अच्छा, ॾाढो सुठो। त ऐसे ॾिसिजे त मां 65 सालनि खां साहित्य जे दायरे में आहियां। त दादा तव्हांजो जनम किथे थियो ऐं कॾहिं थियो? मुंहिंजो जनम नवाबशाह सिंध में। ओह अच्छा। 1938 में थियो आहे। ओहो, माना हीअं 87 साल हले थो। ॾाढो सुठो, ॾाढो त सुठो। उन 87 सालनि मां 65 साल त मुंहिंजा साहित्य में विया आहिनि। वेरी गुड, ॾाढो सुठो। नौकिरी कंदे। अच्छा दादा, हाणे तव्हांजी माना ताईं 65 साल थी विया आहिनि ऐं तव्हां चओ था त तेज क़ाबिल सां गॾु तव्हां कहिड़े साल खां इहो कमु शुरू कयो? इहो मां तव्हांखे चवां लॻभॻि असांखे 40 साल अॻु जी ॻाल्हि आहे, इहो कमु चालू कयो हो। तेज क़ाबिल असां जे मन में हिकु वीचार थियो त असां सिंधी ॿोलीअ खे अॻियां वधायूं ऐं असांजी ज़िंदगी जो साहित्य में अचण जो मेन मक़सदु बि उहो ई हो। उन खे अमली जामो पाइण लाइ असां लॻभॻि 5 साल खनि हुनजी सर्वे कई। असां जॾहिं साहित्य जे हिसाब सां ॿाहिरि घुमणु वेंदासीं त उतां जे स्कूलनि सां असां कॉन्टेक्ट कंदा हुआसीं, जेके वापसि प्रिंसिपल सां पहिरीं ॻाल्हाए करे पोइ असां उते जेके टीचर्स हूंदा उन सां असां जेको आहे सो कॉन्टेक्ट करे ऐं उन्हनि खे जवाबदारी रखंदा हुआसीं त तव्हां पंहिंजे स्कूल मां असांखे थोरा छोकिरा ॾियो ऐं उन जेके स्कूल मां मिलंदा हुआ छोकिरा उहो कलेक्शन कंदो, उहो ई सॼो हुनजी जवाबदारी ॾींदासीं भई तुंहिंजे स्कूल जी जवाबदारी आहे, तुंहिंजी आहे। छोकिरा बि गॾु वठी ॾियणु ऐं उनखे पढ़णु, उन्हनि जे इम्तिहाननि जेके सॼी जवाबदारी असांजे पारां तव्हांजी आहे। असांजा डायरेक्शन्स तव्हांखे जीअं मिलंदा हूंदा उन हिसाब सां कजो। त असां पहिरीं स्कूलनि में वियासीं, केतिरो रिस्पॉन्स असांखे मिले थो उन रिस्पॉन्स जे हिसाब सां असां पहिरीं शुरूआति कच्छ खां ऐं गुजरात खां महाराष्ट्र खां कई। पहिरीं असां शुरूआति असां हिते गांधीधाम आदिपुर खां कई। उन सां गॾु अहमदाबाद में जेके स्कूल आहिनि उन्हनि सभिनी सां असां कॉन्टेक्ट करे कयोसीं
उल्हासनगर वञी करे उल्हासनगर वारनि जे स्कूल सां कॉन्टेक्ट कयासीं। ईअं तव्हां कहिड़नि कहिड़नि स्कूलनि सां कॉन्टेक्ट कयो? महाराष्ट्र बि कयो, गुजरात बि कयो, टोटल स्कूल केतिरा हुआ? टोटल स्कूल हिते गांधीधाम आदिपुर में जेके आहिनि हिते 5-6 हुआ जेके सिंधी में सिंधी त हिकिड़ो ई हो जिते पाढ़ींदा हुआ, ॿिया सभु हिंदी वारा हुआ। पर पोइ गिदवाणी स्कूल आयो त हुन गिदवाणी स्कूल वारनि सिंधी स्कूल ई आहे त असांखे उन सां कॉन्टेक्ट उन्हनि असांखे सुठो रेस्पॉन्स ॾिनो। पोइ वरी असां ॿियनि स्कूलनि सां गॾियासीं, उहे देवनागरी में हलाईंदा हुआ, देवनागरी कंदा हुआ, असां उन्हनि सां कॉन्टेक्ट कयो। पोइ तव्हां पंहिंजा क्लासिस सिंधी लिपीअ में हलाईंदा की देवनागरी में हलाईंदा? असां सिंधी लिपीअ में हलाईंदासीं, अरबी सिंधीअ में अरबी हिते कॉमन हूंदी, हर को हलाईंदा। उते ओॾी महिल हुन 40 साल अॻु देवनागरी एतिरी कॉमन कोन हुई, अरबी सिंधी वधीक हलंदी हुई। अच्छा अच्छा। उन खां पोइ वरी असां अहमदाबाद जे स्कूल सां गए। अहमदाबाद में जेके स्कूल आहिनि उहे लॻभॻि अरबी सिंधीअ वारा हुआ। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। त असां जेके बि 5-6 हुआ स्कूल सिंधी वारा ऐं उन्हनि जा जेके मास्टर हुआ उहो असांजे साहित्य जे करे अचण वञण जे करे असांजी उन सां सुठी कॉन्टेक्ट। उनखे पाढ़ींदा छा? कोर्स मटीरियल छा हो? कहिड़ो कोर्स मटीरियल हो? उहो जनरल नॉलेज हो। अच्छा, माना सिंधी लिपीअ में लिखणो हो, सवाल जवाब हा कि न कोन हा? सवाल जवाब हुआ न। अच्छा, जनरल नॉलेज। पर ये अलफ अंब बेमला कुछ कान हो। ये असां जेके वेंदासीं अलफ भला त उहे थिए न जेके पहिरियों ॿियो टियों हुजनि। राइट है, पर सभिनी खे ईंदो, सिंधी त ईंदी सभिनी खे। अच्छा अच्छा। त उहो जेके हूंदा हुआ असां उनखे जेको आहे सो उहो किताब असां छपाईंदासीं। अच्छा। जनरल नॉलेज आहे न, उहे किताब असां छपाए उन्हनि खे ॾींदा हुआसीं। अच्छा, उहे मूं किताब बराबरि ॾिठा? उन्हनि किताबनि मां असां सुवाल कढंदासीं ऐं उहे किताब असां जेको स्कूल में इंचार्ज हूंदो हो उनखे मोकिलींदासीं ऐं असां जेको उते रखियो पंहिंजो नॉमिनेट करे उनखे असीं पंहिंजी रिम्यूनरेशन न ॾींदासीं, पर छोकिरनि जे हिसाब सां जेतिरा छोकिरा हूंदा भई हिकु छोकिरे पुठियां असां तव्हांखे एतिरो ॾींदासीं। केतिरो ॾींदा हुआ? हुन जेका फिनेंशियल जी जेका वैल्यू हुई उन हिसाब खे ख़ुशि करण जेतिरा हुआ, ईअं न ख़ुशि भई ख़ुशि थी कमु कनि। ऐं असां जेके किताब छपाईंदा तेज काबुल छपाईंदो उन जी जे कास्ट हूंदी उहा बि एॾी वॾी न हूंदी थी हिन में, पर उन मां 25% असां उन टीचर्स खे ॾींदासीं जेको पाढ़ींदो। अच्छा अच्छा। त असां पंहिंजे पारां उनखे ॾींदासीं ऐं उन पारां जेको आहे जेको किताबनि जे बि असां उनखे सेव करे उनखे ॾींदासीं। त दादा तव्हां कुल केतिरा केतिरनि स्कूलनि में तव्हांजो ही प्रोजेक्ट हलियो ऐं घणा ॿार हुन में तव्हां कवर कया हूंदा? घणा ॿार तव्हांखे मिलिया? असां मैक्सिमम जेके ॿार मिलंदा हुआ से अहमदाबाद मां ऐं उल्हासनगर मां। अहमदाबाद में 4-5 जेके बि स्कूल हुआ 4-5 हुआ जेके सिंधी उन सभिनी मां असांखे ॿार मिलंदा हुआ। अहिड़े नमूने असां उल्हासनगर मां असां हिकु मेन हुते हो श्याम भट्टीजा करे। अच्छा। उनखे इहो सॼे उल्हासनगर जो इंचार्ज कयो भई तूं सॼो संभाल। देवदालीअ में आशा जगेसिया हूंदी जेका हाणे हिते अहमदाबाद में आहे। अच्छा। हा, उहा बि वठंदी हुई। त छोकिरा पहिरीं जॾहिं चालू कयासीं थोरा घटि मिलिया, पर पोइ असांजी महिनत सां असांजा ॿार हर साल थोरा वधंदा हुआ। दादा घटि मिलिया उन जो मतिलबु छा? 20 मिलिया कि न 100 मिलिया? केतिरा कुझु अंदाज़ ॿुधाए सघंदा? अंदाज़ एतिरो लॻंदो आहे हिकु स्कूल मां 5-10 छोकिरा 10 खनि असांखे मिलिया। ओ एतिरो? ओके ओके। त माना हर स्कूल मां 10 ॿार तव्हांखे मिलिया? हा। ऐं इहे ॿारनि जो अंदाज़ तइदाद वधियो कि न? वधंदो राति में घटि हो, पोइ वधंदो हुयो। पोइ भले तव्हां केसिताईं इहो केतिरा वधीक थिया? माना 50 ताईं पहुतो हिकु स्कूल मां? न 50 त सुवाल कोन थो थिए। स्कूल थोरा ॿार जेके आहे सो 2-3
ॿ टे मिलंदा हुआ वरी ॿ टे घटिजंदा हुआ अच्छा। एवरेज 15 जे 10-12 इन खां छा एवरेज तो 10-12 मिलंदा हुआ। ठीकु आहे, सम्झुमसीं। त बंदि करण जो टाइम छो आयो? बंदि करण जो टाइम हिकिड़ो त ईअं आहे त जेको टेम्पो कमु करण जो उतां जा जेके असां नामीर कया त कंटिन्यूअस उहो कमु करे करे थोरो थकिजी पिया। माना असां उन्हनि ते ज़ोर वधीक भरण लॻासीं ॿिए चालू थियनि पर थोरो थोरो ॾिठोसीं हुननि में थोरो चार्ज घटिजंदो वेठो आहे त इन करे असांखे कहिड़े साल में बंदि कयो दादा? इहे साल एग्ज़ैक्ट मां नथो चई सघां असां अहिड़ा 25-20 साल अॼु खां सम्झ 10 साल पका थिया हूंदा बंदि कया। त दादा तेज काबिल कॾहिं गुज़ारे विया? 20 साल रहा। त दादा तेज काबिल 2020 यानी 2020 में गुज़ारे विया। अच्छा अच्छा, त उन खां पोइ त सॼी एक्टिविटी बंदि थी वई हूंदी। उहो त उन खां अॻु ई ॿुधो न असां 10 साल अॻु ई भई असां लॻभॻि बंदि कयो उहे एक्टिविटी सिंधु विद्यापीठ पारां असां हलाईंदासीं। अच्छा, जॾहिं दादा जी तबियत थोरो ॿियो कमु कंदासीं पर जॾहिं दादी गुज़ारी विया त उहो त बिल्कुलु हाणे बंदि करे उन खां अॻु 2-3 साल दादा ठीकु कोन हुआ। अच्छा, उन टाइम खां बंदि करे। त ही जेके तव्हां किताब ठाहींदा हुआ उहे जनरल नॉलेज जा हुआ, त जनरल नॉलेज जा इहे सुवाल जवाब तव्हां किथां आणींदा हुआ? उहो तेज काबिल हूंदो आहे मां वेंदासीं उहो खणंदो पढ़ंदासीं नई ॻाल्हि लॻंदी त उहो उन में नोट कंदासीं त हुननि मां हिकु चेंज कंदासीं। अच्छा अच्छा, ॾाढो सुठो दादा। त दादा तव्हां अञा हाणे बि लिखो पिया ऐं हीउ जेको किताबु आहे मूंखे तव्हां ॾिनो आहे इहो किताबु इन ते तव्हांखे इनाम मिलियो आहे साहित्य अकादमी जो। तव्हांखे ढेर सारी वाधायूं हुजनि। सचमुच त ॾिठो वञे लिखण जी सिखण जी का उमिरि कान थींदी आहे ऐं तव्हां त हीउ ॾाढो सुठो किताबु लिखियो आहे। मूं ख़ुदि आखाणियूं पढ़ियूं आहिनि, सभु ॿारनि जे लाइ ॾाढियूं सुठियूं आखाणियूं आहिनि। भले लिखण जो हिन किताबु लिखण जो तव्हांखे ख़्यालु कॾहिं ऐं कीअं आयो? हीअ किताबु कुझु साल अॻु मां 8-10 साल खनि थिया त मुंहिंजे मन में वीचार थियो हिकु मां कहाणीअ किताब लिखिया आहिनि, निबंध लिखिया आहिनि, आर्टिकल्स लिखिया आहिनि, प्लस शाइरीअ 2 किताब लिखिया आहिनि, नाटकनि जो किताब लिखियो जेके ऑल इंडिया रेडियो भुज तां ॾिसंदा त पोइ ईअं लॻो भई हाणे भई ॿारनि जो बि हिकिड़ो पोइ मां कहाणियूं लिखंदो हुउसि उहे कहाणियूं वरी मां ॿियनि मैगज़ीन में मोकिलींदुसि। हिन में जेके बि किताब कहाणियूं आहिनि लॻभॻि ॿियनि किताबनि में ॾिठो भई हाणे जेके मुंहिंजा जेके लिखिया आहिनि उहो उन्हनि जा मां हिकिड़ो किताबु छपाए सघां थो। पोइ उन खां पोइ मन में आयो हिकु इहा बाक़ी विषय अदब में रहिजी आहे त ॾाढो सुठो दादा। तव्हां लिखंदा रहो ऐं असीं चाहींदासीं त तव्हां नयूं नयूं शयूं करियो, सिंधी ॿोली खे अॻिते वधायो, फैलाइण में तव्हांजो जेतिरो योगदानु आहे शिल इन खां वधीक कयो, सुठी सिहत माणियो ऐं सिंधी ॿोली खे वधायो। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल।